शदादकोट जी अनाज मंडी जेका एशिया जी ॿियो नंबर वॾी अनाज मंडी आहे। हिते सारनि जो वापारु थींदो आहे। सवें आबादगार पंहिंजो सारनि जो अन्न आणे हिते हिन मंडी में वापारु थींदो आहे, जिते सवनि जी तादाद में आबादगार बि मौजूदु हूंदा आहिनि, सवनि जी तादाद में वापारी बि मौजूदु हूंदा आहिनि। शदादकोट शहर में हिन वक़्तु जेके राइस मिलूं आहिनि 100 खां मथे राइस मिलूं आहिनि, पर 3 ॾींहं खां वठी शदादकोट जी अनाज मंडी बंदि आहे। शदादकोट जे आबादगारनि पारां हाई कोर्ट लाड़काणे में पिटीशन दाख़िल कई वई। उन खां पोइ DC कंबर शदादकोट जे हुकुम ते अनाज मंडी 3 ॾींहंनि खां वठी बंदि आहे। अचो त हिते शहरी एक्शन कमेटी जो सदर बि मौजूदु आहे ऐं ॿिया शहरी बि मौजूदु आहिनि, आबादगार मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। असल में इहो जेको आहे त हिते जेके वापारी बिरादरी ने उहे हिक टिके में वेठा, जेको आहे आबादगारनि खे जेको आहे त 100 मण 3 मण कटौती कनि पिया। असां जसपेश था कयूं DC कंबर शदादकोट जागीरदारनि साहब खे, जेसिताईं जेको आहे 100 मण 3 मण कटौती ख़तमु न कंदा तेसिताईं अनाज में बंदि हूंदी। पर असां जागीरदारनि खे इहो बि चवंदा हलूं था त शहरनि तरफ़ां, शहरी एक्शन कमेटी तरफ़ां, शहरी शदादकोट तरफ़ां, आबादगारनि तरफ़ां त जेको आहे हितां जो अलाए केतिरो ट्रैक्टर जा हिन मंडी में अचनि था, पर जेको आहे हिनमहिल ते जेको आहे हिन जा ताला बंदि लॻा पिया आहिनि। अनाज मंडी जा इहा महिरबानी करे जेको आहे इहे ताला खोलिया वञनि। इन ई आबादगारनि जे ज़रिए हले थो। जेकॾहिं उन्हनि खे सही नमूने सां रिस्पॉन्स न मिलंदो त पोइ आबादगार वीचारा परेशान थींदा। पोइ तव्हां असां त ज़मीनूं आबाद कोन कंदासीं, उहे परेशान थींदा। असांजी इहा अपील आहे ख़ुसूसन DC साहब खे, जंहिं हीउ एक्शन खयो आहे तमामु बहितरीनु एक्शन आहे, पर इन जो विचों हल कढियो वञे। कैमरामैन नदीम समो सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध TV न्यूज़ शदादकोट।